नाज़रीन वाक़िया आगे कंदासीं। जोही में बोड वारे पानी बहिराड़ी खे ॿोड़े छॾियो आहे। शहर ॿाहिरां रिंग बंद ते दबाव बरक़रार आहे। जोही जी सूरतहाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। जोही में बोड वारे पानी बहिराड़ी खे ॿोड़े छॾियो आहे। शहर ॿाहिरां रिंग बंद ते दबाव बरक़रार आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं जानवरनि जी अस्पताल पाणी हेठि अची वई आहे। ब्रोही कॉलोनी में पाणी घरनि काही पियो। माण्हू पंहिंजूं जानियूं बचाए निकिता। बहिराड़ी ॿुॾण खां पोइ शहर चइनी तरफ़नि खां पाणी जे घेरे हेठि आहे। शहर जा समूरा लंघ बंद ज़िले हेडक्वार्टर सां ज़मीनी राब्तो मुकमल तौर कटियल आहे। जोही जी सूरतहाल बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। जोही में बोड वारे पाणी बहिराड़ी खे ॿोड़े छॾियो। शहर ॿाहिरां रिंग बंद ते दबाव बरक़रार आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं जानवरनि जी अस्पताल पाणी हेठि अची विया आहिनि। ब्रोही कॉलोनी में पाणी घरनि अंदरि काही पियो। माण्हू पंहिंजूं जानियूं बचाए निकिता। बहिराड़ी ॿुॾण खां पोइ शहर चइनी तरफ़नि खां पाणी जे घेरे हेठि आहे। शहर जा समूरा लंघ बंद ज़िले हेडक्वार्टर सां ज़मीनी राब्तो मुकमल तौर ते कटियल आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। जोही में बोड वारे पाणी बहिराड़ी खे ॿोड़े छॾियो। शहर ॿाहिरां रिंग बंद ते दबाव बरक़रार आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज ऐं जानवरनि जी अस्पताल पाणी हेठि अची विया आहिनि। ब्रोही कॉलोनी में पाणी घरनि अंदरि काही पियो आहे। माण्हू पंहिंजूं जानियूं बचाए निकिता। बहिराड़ी ॿुॾण खां पोइ शहर चइनी तरफ़नि खां पाणी जे घेरे हेठि आहे।